अस्सलाम वालेकुम। अदा मां अब्दुल रज़ाक कंधर थो ॻाल्हायां, ॻोठ आलियपुर कंधर, लॻ पिरियालो, पोस्ट ऑफिस पिरियालो, तालको किंगरी। 3 महीना थिया आहिनि मां टेंट में रहां थो। हिन महिल ताईं कोई बि आला अमलदार या छोटो अमलदार न सर्वे करण वारो आयो आहे। मां मानी त कोन थो करां यार, घर जी हालति आहे, भॼी पियो आहे। 3 महीननि खां वठी टेंट में रहां थो, ॿचनि सुधो, सीअ में सड़ां थो, को वाहर करण वारो न आहे। मां आला अख़्तियारी वारनि खे अर्ज़ु थो कयां त बराए महिरबानी मुंहिंजे हाल ते रहम कनि। ॻोठ त सॼो वियो आहे, पर असां पंहिंजे घर जी ॻाल्हि था कयूं त असां टेंट में वेठा आहियूं। हिन महिल ताईं जेको आहे आला अख़्तियारी असांजी मदद करे त करे सघे, न त सर्वे वारा बि हिन महिल ताईं कोई न आयो आहे। त अदा तव्हांजो छा ॾठो, न को राशन वारो आयो त अदा तुंहिंजी कहिड़ी मदद कयूं। चूंडियल नुमाइंदनि मां बि कोई न आयो आहे अदा, त असां उन्हनि खे चऊं हा त अदा असांजी मदद कयो। हिन महिल ताईं कोई असां वटि आला अख़्तियारी वारो या चूंडियल नुमाइंदा काउंसलर न आया आहिनि। जाइज़ी मुतालबो आहे त मुंहिंजी मदद कई वञे। घर ॾठो बीठो आहे, जेका बि मदद थी सघे हुकूमत खां मुंहिंजी मदद करे